जुडो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जुडो जे सहाफ़ी ऐं सोशल वर्कर अब्दुल रहमान जरवार ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ शहर जे सियासी समाजी सहाफ़ती तंज़ीम अवामी तहरीक जस्कम क़ौमी अवामी तहरीक शिया उलमा काउंसिल पाकिस्तान कोली इत्तेहाद वापारी एसोसिएशन ऐं ॿियनि पारां अयाज़ खोसो, महरान दर्स, नियाज़ खोसो, शाहिद, नदीम नवाब, अली अहमद रिंद, बशीर रहमानी, ज्ञानचंद कोली, खलील आराई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सवनि जी तादाद में शहरनि गॾिजी ऐवान सहाफ़त जुडो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते हिननि चयो त जुडो में फहाशी जा अॾा ऐं समाजी बुरायूं चोट चढ़ियल आहिनि। फहाशी जो अॾो हलाईंदड़ औरत जी फरियाद ते जुडो पुलिस सहाफ़ी अब्दुल रहमान जरवार ते कूड़ो इल्ज़ाम तहत केस दाख़िल कयो आहे, जेको क़ाबिले मज़म्मत अमल आहे। सहाफ़ी ते केस दाख़िल कराईंदड़ औरत सरेआम फहाशी जो अॾो हलाए थी। हिननि अॻु बि केतिरनि ई माण्हुनि खे मुख़्तलिफ़ कूड़नि इल्ज़ामनि तहत ब्लैकमेल करे हिननि खे फासाए लखें रुपया भत्तो वसूल करण सां गॾोगॾु हिननि कई ख़ानदान तबाह करे छॾिया आहिनि। जुडो में सरेआम फहाशी जा अॾा हलण सबबि नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। फहाशी जा अॾा हलाईंदड़ औरतूं हिकु ताक़तवर माफ़िया बणिजी वियूं आहिनि, जंहिंजे अॻियां पुलिस ऐं ॿिया इदारा बेवस बणियल आहे। हिननि IG सिंध, DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त नोटिस वठी सहाफ़ियुनि ते दाख़िल केस ख़त्म करे फहाशी जे अॾनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सुमरो ऐं अव्हांजे पंहिंजे शहर हैदराबाद में कासमाबाद में तमामु बहितरीनु वॉलपेपर जो कमु करे पियो रांझन सुमरो साहब, जंहिंजो फ़ोन नंबर तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। तव्हां बि जेकॾहिं अहिड़ो वॉलपेपर हणणु चाहियो था जीअं मां ही हणायो आहे वॉलपेपर तमामु ज़बरदस्त ख़ूबसूरत तरीक़े सां रांझन सुमरो साहब खां, त तव्हां बि पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ रांझन सुमरो साहब जूं ख़िदमतूं हासिलु कयो। तमामु बहितरीन ऐं मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।